अस्सलाम वालेकुम तान सुबह STV न्यूज़ हवा वली मोहम्मद जारो नदरो जुता नौशरो फिरोज खां ए मुजफ्फर तगर चैनल रिपोर्ट थे नाज़रीन भिरिया डिस्ट्रिक्ट माइनर चा आबादगार मुतालबी मञता सवे आबादगार नेशनल प्रेस क्लब अॻियां गुलाम शबीर चांडियो हाजी अकबर चांडियो मोहरम अली चांडियो आरफ अली आर्स मोहम्मद मरी मुजीब मरी अहमद फुल मुश्ताक फुल गुलाम फारूक फुल जे अॻवानी में एहतजाजी मुज़ाहिरो मीडिया से ॻाल्हाईंदे चयो त इंजीनियर SGO डिस्ट्रिक्ट इरिगेशन माइनर लखें रुपया मुंड के आबादगारन का रुश्वत वठी असांजे ॻोठ अॻियां माइनर के गैर कानूनी गेट हणी पानी घट करे मुंड वारन के वधीक पानी था ॾियनि। अॻु में भी हुननि साॻी कोशिश कई हुई। उन्हनि खिलाफ़ असां कोर्ट वियासीं। कोर्ट सगोरी हुननि खे पाबंद कयो त जिथे माइनर हले थी उते हलायो, को भी दरवाज़ो न हणो। वरी साल खां पोइ वरी रुश्वत वठी वरी डिस्ट्रिक्ट माइनर के दर हणियो, सोड़ो कयो पियो वञे। मुंड वारन आबाद विकणनि था ऐं कोर्ट के हुकुम के भी लताड़े रहा आहिनि। RD 17,100 भिरिया डिस्ट्रिक्ट गैर कानूनी गेट लगाई पई वञे। इन गेट लगन से पुछड़ीअ जे आबादगारन के नुक़सान थींदो। असां हुकूमत सिंध ऐं वसवारन खां मुतालबो था कयूं त फौरन हुननि खिलाफ़ कदम खणी भिरिया डिस्ट्रिक्ट माइनर जो पानी बंद न कन। गेट लगन से पुछड़ीअ ॾे पानी न वेंदो ऐं पुछड़ीअ जो ज़मीनों गैर आबाद थी वेंदियूं। जेकॾहिं न मुड़िया त आबादगार सख़्त एहतियात करण ते मजबूर थींदा। कुछ भी थियो न या ज़िम्मेवार ऑफिसर हूंदा।